अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी ही मां कुशन्स ठाहिया आहिनि, कुशन जा कवर, उन्हनि ते जेको कमु आहे उन्हनि जी डिटेल शेयर कयां थी। आज मैं आपके साथ शेयर कर रही हूँ ये 2 कुशन कवर्स मैंने बनाए हैं, उनकी जो भी डिटेल है वो मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। मुझे उम्मीद है आपको ये अच्छा लगेगा। ही ॾिसो हाणे 2 कुशन्स आहिनि ऐं ॿिन्हिनि जे मथां ही सेम जेको आहे डिज़ाइन ठहियलु आहे। इन डिज़ाइन जी डिटेल मां तव्हांखे ॿुधायां। ही ॾिसो, हिन जे मथां ही कपिड़े जा गुल ऐं पन लॻल आहिनि। इन में प्रिंटेड ऐं प्लेन हर क़िस्म जो कपिड़ो जेको आहे यूज़ थियल आहे। ऐं ही जेका गुल आहिनि इन्हनि जी मां तरकीब सेखारे चुकी आहियां। ही पन ठाहिण, गुल ठाहिण, इन्हनि जी वीडियो मुंहिंजे हिन चैनल ते अवेलेबल आहे। ऐं अगरि तव्हां मां कंहिं मिस कई आहे या को ॿीहर ॾिसणु चाहे थो त मां हिन वीडियो जे हेठां उन जी लिंक ॾेई थी छॾियां डिस्क्रिप्शन बॉक्स में। ये फूल और पत्ते में बनाना सिखा चुकी हूँ। अगर आप में से किसी ने नहीं देखा या कोई दोबारा देखना चाहता है तो इसका लिंक जो है वो मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में दे रही हूँ, या वीडियो जो है मेरे चैनल पे मौजूद है, आप देख सकते हैं। मैंने बहुत दफ़ा बताया है कि सिलाई करने का मुझे बहुत शौक़ है, तो मैं मुख्तलिफ़ चीज़ें बनाती रहती हूँ, कपड़े सीती हूँ, तो मेरे पास कटिंग्स बहुत बच जाती हैं। तो ये जो फूल हैं बनाने के लिए हमें कोई ख़ास बड़े पीसेस नहीं चाहिए। इनमें हमारे सारे छोटे छोटे कतरने जो हैं, कटिंग्स जो हैं, छोटे टुकड़े, छोटे पीसेस सब यूज़ हो जाते हैं। हिननि गुलनि खे ठाहिण लाइ असांखे कोई ख़ासि कपिड़ो वठण जी ज़रूरत कान्हे। हिन में असांजा नंढा नंढा टुकड़ा हर तरह जा इस्तेमालु थी था वञनि। हाणे ॾिसो त ही मुख़्तलिफ़ प्रिंट आहिनि, कलर ॿिया आहिनि। अच्छा, हिननि खे हणण महिल इहो मूं ख़्यालु रखियो आहे त जंहिं कलर जो गुल आहे उन ई कलर जे धागे सां उनखे मां टाकियो आहे। ऐं बटण जेके आहिनि मूं सभु ब्लैक सां टाकिया आहिनि। आप देख रहे हैं इसका बैकग्राउंड जो है ब्लैक है, तो ये सारे बटन्स मैंने ब्लैक से लगाए हैं ताकि वो थोड़े नुमायाँ हो जाएं। और फूल जो हैं वो सारे मैंने उसके जो कलर है फूल का उसके उसी कलर के धागे के साथ लगाए हैं। पत्ते सारे ग्रीन के साथ लगाए हैं। अच्छा, इन में तव्हांखे इहो फ़ाइदो आहे त तव्हांजो नंढे खां नंढो टुकड़ो बि जेको आहे उहो ज़ाया न थींदो। ऐं असां वटि सिंध में जेको आहे मायूं हमेशह खां इन सिलाई मां बचियल टुकड़नि सां रिलियूं ठाहींदियूं, ठीकु आहे। पर हाणे ही जदीद ज़मानो आहे, नवां नवां हुनर ॾिसूं था, सिखूं था, त असांखे उहे बि ट्राए करणु घुरिजनि। रिलियूं बि घर जो ज़रूरी हिसो आहिनि, हंधनि जो उहो हुजण बि लाज़मी आहिनि। पर हीउ बि हिकिड़ो जेको आहे नओं हिकिड़ो क़िस्म आहे हुनर जो। हूअं ॿाहिरनि मुल्कनि में ही तमामु पुराणो हुनर आहे, पर असां अहिड़े टाइप जो कमु नथा कयूं। इन लाइ मां तव्हां सां शेयर थी कयां त हीउ कमु बि करे सघिजे थो। ऐं हाणे तव्हां ॾिसो त हिन में का पाबंदी न आहे। हेॾां ही पन आहे प्रिंटेड कपिड़े जो त ही प्लेन जो आहे, गुल सभु प्लेन बि आहिनि त प्रिंट बि आहिनि, कोई इन सां फ़र्क़ु नथो पए। बसि हिकिड़ो जेको आहे अरेंजमेंट तव्हां सही कयो। ऐं ॿियो ॾिसो त हिनखे मूं बैलेंस कीअं कयो आहे त जिते भी जाइ का ख़ाली बची आहे, जहाँ पे भी जो स्पेस बच गया है बीच में, ज़ाहिर है ये जब हम लगाएंगे तो कहीं ना कहीं पे ये जगह बच जाती है ना, तो जहाँ पे ज़्यादा जो स्पेस है उसमें मैंने बटन्स लगा दिए हैं। और ये भी आप देख सकते हैं कि कहीं पे मैंने बड़े बटन लगाए हैं। अब ये जैसे है ये बड़ा बटन है और ये बीच में जो है ये 2 थोड़े छोटे हैं, तो जो जिस तरह की जगह है उस तरह से मैंने लगाया है। इहो ज़रूर ख़्याल रखो त हिननि में जेको आहे सेम कलर जो धागो इस्तेमालु थिए। अच्छा, ही ब्लैक बैकग्राउंड ते ही ॾिसो था त रंगीन गुल, बचा सचा टुकड़ा, बचल कपिड़नि जा पीसिस जेके बज़ाहिर कंहिं कम जा न आहिनि, केॾा सुहिणा था लॻनि, ठीकु आहे न। ऐं बटण बि के ख़ासि महांगा न आहिनि, मां वठंदी रहंदी आहियां अक्सर, ऐं मुंहिंजा पोइ किथे न किथे यूज़ थी वेंदा आहिनि। ऐं उन सां गॾु ही ॾिसो त ही आहे मुंहिंजो लेबल आहे क्रिएटिव हैंड्स बाय NW। हिन में ॾिसो, ठीकु आहे, ही क्रिएटिव हिन में थोरो उल्टो आहे। ही मुंहिंजो फेसबुक जो पेज बि आहे जंहिंजे ज़रिए मां इहो बिज़नेस कंदी आहियां। ही मां शयूं ठाहे सेल कंदी आहियां। ऐं मां चाहियां थी त हिकिड़ी अहिड़ी वीडियो बि ठाहींदमि जंहिंमें मां तव्हांखे तरीक़ा ॿुधायां त घर मां तव्हां घर वेठे पैसा कीअं था कमाए सघो। ऐं उन खां अलावा ही जेके आहे हिनखे चिपकाइण जे लाइ ही वेल्क्रो, आम तरह मार्केट में हिनखे मैजिक पट्टी था चवनि। हिते असांजी लोकल मार्केट में, यहाँ पर लोकल मार्केट में इसको मैजिक पट्टी कहा जाता है, लेकिन ये वेल्क्रो है। और अंदर का जो है वो मैंने प्लेन बनाया है, चाहे उसमें जोड़ भी हैं तो कोई मसला नहीं है।
और इसके अंदर जो है पॉलिएस्टर फिलिंग की है मैंने। पॉलिएस्टर का फाइबर जो मिलता है वो आमतौर पे मार्केट में अवेलेबल है, जहाँ पे ये रज़ाइयाँ बनती हैं वहाँ से ये मिल सकता है, वहाँ से ले सकते हैं। त ही तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। ऐं हीउ हिकिड़ो तमामु सुठो आइडिया आहे पंहिंजे घर खे सजाइण जो। ऐं कोई ख़ासि महांगो मटीरियल न आहे, थोरी महिनत आहे, थोरी बचत आहे, का बि शइ ज़ाया न कजे, हर शइ जेका इस्तेमालु थी वञे, कमु अची थी वञे। सो मूंखे हिन जो फीडबैक ज़रूरु ॾिजो, ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे आइडिया मुंहिंजो कीअं लॻो आहे। सो हमेशह प्यार सां कमु कयो, शौक़ु सां कमु कयो। प्यार सां कयल कम जो जेको नतीजो आहे उहो तमामु सुहिणो हूंदो आहे ऐं उहो कमु बि जेको आहे सुहिणो थींदो आहे। ऐं बेदिलीअ सां ऐं बेज़ारी सां कयल कम में कॾहिं बि सूंह न हूंदी आहे। तो हमेशा मोहब्बत से काम करें, और जो भी काम करें दिल से करें, उसको खुशी से करें, उसको एंजॉय करें काम को, तब वो आपका काम जो है वो सही बनेगा। और मैं कोशिश करूँगी कि जिस तरह मैं ये चीज़ें सेल करती हूँ, बनाती हूँ, घर बैठे मेरे कुछ ना कुछ पैसे आ जाते हैं तो बहुत अच्छा लगता है। तो मैं कोशिश करूँगी कि ऐसी कोई वीडियो बनाऊँ जिसमें मैं कुछ इस तरह की टिप्स आपको दे सकूँ कि आप किस तरह इनको सेल कर सकती हैं। सो हमेशा चवंदी आहियां त पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, कमु हमेशा प्यार सां कयो, दिलि सां कयो, ऐं हमेशा पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो। ऐं यकीन कयो त हीअ जेके बि गुल मूं ठाहिया आहिनि, इहे मूं टीवी ॾिसंदे कॾहिं थोरो साह पटण लाइ वेठसि कंहिं कम खां, त मां मुंहिंजी बास्केट हिकिड़ी टोकरी नंढी ठही पई हूंदी आहे त मां इहे गुल ठाहिणु शुरू थी वेंदी आहियां। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे उहा मां तव्हांखे ॾेखारे बि छॾियां थी। ये बिल्कुल तव्हां ॾिसी सघो था, आप देख सकते हैं ये बास्केट मेरी हर वक्त जो है वो रेडी रहती है। इसमें मैं जो छोटे बड़े पीसेस जो होते हैं वो काट के मैं रख लेती हूँ, ये रखे हुए हैं अभी भी। और ये कुछ बचे हुए फूल हैं जो फिर मुझे किसी और प्रोजेक्ट में काम आएंगे। तो इस तरह ये होता है टाइम का सही इस्तेमाल, वक्त जो इहो सही इस्तेमाल है। तो तव्हां जंहिंमहिल वेहो थियूं टीवी ॾिसो थियूं, उन महिल बि हथ में कुछ न कुछ तव्हांजे कमु हुजे त उन हिकिड़े टाइम में तव्हांजा ॿ कम थी था वञनि, तफ़रीह भी ऐं तव्हांजो कमु बि। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे वीडियो ज़रूरु वणी हूंदी। इहो ट्राई कजो, कोशिशि कयो ऐं मूंखे हिन जो जवाबु ज़रूरु ॾियो त तव्हांखे कीअं लॻो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी वीडियो सां कंहिं कम जी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।